अस्सलाम वालेकुम। तव्हांखे असां पंहिंजे हिन ख़ूबसूरत प्रोग्राम शतरंज में भलीकार चऊं था। एक्टर थियण जे लाइ छा ख़ूबसूरत हुजणु लाज़मी आहे? एक्टर थियण जे लाइ मुतालो लाज़मी आहे, हर पैशन में। बेशुमार किरदार कयो, को अहिड़ो किरदार करण जी का तमन्ना का? वकील जो किरदारु मूंखे तमामु घणो वणंदो आहे। आर्टिस्ट ऐं ऑडियंस जे विच में एतिरो फ़ासिलो हुजणु घुरिजे जो ऑडियंस एक्टर जी पघर जी धप खे बि मन महसूसु करे। मूंखे मुंहिंजी माउ खपे ज़िंदा। डॉक्टर साहब, मूं वटि इहो वाहिद हिकिड़ो दर आहे दुआ जो। जेकॾहिं इहो बि हलियो वियो त मां यतीम थी वेंदुसि, ऐं यतीम जी अज़ियत सहण जो मूं में बसि न आहे। डॉक्टर साहब, फारूक भुट्टो खे जॾहिं बि असां कंहिं ड्रामा सीरियल में बुक कंदा आहियूं त असांखे फरमाइश कंदो आहे त हिन ड्रामे जी हीरोइन फलाणी हुजे।